जोही पुलिस जी कार्रवाई, मुख़्तलिफ़ केसनि में रूपोश जवाबदार गिरफ़्तार करण जी दावा। जोही पुलिस गश्त दौरान कार्रवाई कंदे खीर मोरी वटां मुख़्तलिफ़ केसनि में रूपोश जवाबदार ग़ुलाम सरवर खोसो उर्फ़ सरू खोसो खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। जोही पुलिस मूजिबि गिरफ़्तार जवाबदार सरू खोसो ख़िलाफ़ कराची, ठट्टो ऐं दादू जे मुख़्तलिफ़ थाणनि ते फुर, धाड़े ऐं अगवा जा केस दाख़िल थियल आहिनि, जॾहिं त जवाबदार दहशतगर्दी अंत वारनि अदालतनि मां पिणु इश्तिहारी करार ॾिनल आहे। जवाबदार सरू खोसो खे जोही भरिसां खीर मोरी वटां हथियार समेत गिरफ़्तार कयो वियो आहे। इंतहाई अहम ख़बर आहे जोही खां, जिते जोही पुलिस कार्रवाई कंदे खीर मोरी वटां जवाबदार ग़ुलाम सरवर खोसो उर्फ़ सरू खोसो खे हथियार समेत गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। जोही पुलिस मूजिबि गिरफ़्तार जवाबदार सरू खोसो दहशतगर्दी अंत वारनि अदालतनि मां इश्तिहारी करार ॾिनल हुअण सां गॾोगॾु ठट्टो, कराची ऐं दादू जे थाणनि में मुख़्तलिफ़ केसनि में पिणु घुर्बल आहे। जवाबदार खे गश्त दौरान खीर मोरी वटां हथियार समेत गिरफ़्तार कयो वियो आहे।